नाज़रीन इन वक़्त मां मौजूद आहियां प्रेस क्लब गंबट यादव जिते IBA में जेको आहे सो हक़ तलफ़ी कई पई वञे ऐं वॾे सिंध हुकूमत ऐं सेक्रेटरी एजुकेशन हिन वक़्त ताईं उन्हनि खे ऑर्डर जारी न पिया कनि जेकी हिन वक़्त प्रेस क्लब गंबट जे आॾो एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे बीठा आहिनि। असीं तव्हांखे ॾेखारियूं था, ॾिसो। आसिफ तव्हां छा चवणु आहे जेको एहतजाज थी रहियो आहे हिते ही छा मुतालबो आहे? सिंध हुकूमत छो न पई ऑर्डर जारी करे? सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, जेको समझौता अवां जो हक़ आहे, हक़ मुर्शिद खां छिनी वठिबो आहे। सिंध जे हुकुमराननि सॼी सिंध खपाए छॾी, सिंध जा वसीला खपाए छॾिया, सिंध जी मादनियात खपाए छॾी, जज़ीरा ॿेट खपाए छॾिया, पर सिंध जूं नौकरियूं जेके आहिनि उहे बि तारीख़ गवाह हुआ त उन्हनि खपायूं उहे कॾहिं बि मेरिट ते न आहिनि ॾिनियूं। पर तइलीम जूं नौकरियूं जेके उस्तादनि जूं नौकरियूं जेके आहिनि उन्हनि ते जेकर रहम कयो वञे हा ऐं मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वञनि हा त जीअं मेरिट ते आयल उस्ताद जेके आहिनि उहे ॿारनि खे सही नमूने सां पढ़ाइनि हा। सॼी सिंध में उस्तादनि जूं जेके टेस्टियूं थियूं आहिनि उन में ॿिटो मयार रखियो वियो आहे। किथे किथे त 30 ऐं 33 मार्कुनि ते उस्ताद भर्ती कया विया आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे खेरपुर ज़िले में 55 ऐं 50 मार्कुनि वारा जेके आहिनि उहे बि सरापा एहतजाज आहिनि। मां सरदार शाह खे वाशगाफ लफ़्ज़नि में ज़रदारीअ जो मुंशी थो सम्झां ऐं उन खां पोइ डायरेक्टर्स, EDOs, DOs, TOs जेके बि आहिनि उहे वरी सभु सरदार शाह जा मुंशी आहिनि। तइलीम जे शोबे मां इहा मुंशीगिरी जेका आहे उहा ख़तमु थियणु खपे, न त ही तइलीमी इदारा जेके आहिनि उहे कॾहिं बि जेको आहे इहे ताक़तवर न थींदा ऐं उन खां पोइ सिंध जो जेको मुस्तक़बिल आहे उहो ऊंदाहो थींदो। अड़े बाबा सभु कुझु ज़रदारी तो तबाह करे छॾियो, तइलीम ते रहम करे हा त जेकॾहिं तइलीम बची पवे हा त वरी हिकु दफ़ो सिंध जेका आहे उहा जेको आहे उगूर निंड मां उथे हा ऐं जेको आहे दुनिया जे नक्शे ते नमूदार ऐं निर्वार थिए हा। पर जेको आहे तूं ऐं तुंहिंजे माण्हुनि तइलीम जे शोबे खे बि न बख़्शो आहे। ही गंबट जा नौजवान जेके आहिनि जिन IBA जी हिकिड़ी डिफिकल्ट टेस्ट जेका आहे उहा पास कई, उनजे बावजूद बि उन्हनि खे टेंशन ॾेई उन्हनि खे हिन महिल ताईं ऑर्डर जेके आहिनि उहे न ॾिना विया आहिनि। उनजो सिधो सऊं कसूरवार जेको आहे उहो सरदार शाह ऐं उन खां पोइ उनजो जेको चङो मुड़ुसु आहे ज़रदारी उहो आहे। तव्हां एक्शन कमेटी जा चेयरमैन आहियो, तव्हांजो छा चवणु आहे त हीउ जेको आहे ॿियनि ज़िलनि में ॾिनो पियो वञे, ॿियनि ज़िलनि में घणी परसेंटेज वारनि खे ॾिनो वियो आहे ऐं खेरपुर ज़िले सां माटली मां वारो छो सलूक कयो वियो आहे?
ऐं अॼु असांजो जो एहतजाज करण जो मतिलबु इहो आहे त टाइम पीरियड असांजो एक्सटेंड करायो आहे। इन दौरान जेको DO's ऑफिस खैरपुर वारा इहे लतीफ़ यूनिवर्सिटी मां बोगस डिग्रियूं वठी करे उम्मीदवारनि खां 5 लख 10 लख एवज़ उहे बोगस डिग्रियूं पिया एड कराइनि। कितूं मेरिट जो क़तलाम आहे, मेरिट सां सरासर ज़ुल्म आहे। हिकु त असां हुनजे ख़िलाफ़ु आहियूं। असां लतीफ़ यूनिवर्सिटी जे अॻियां बि एहतजाज कंदासीं। DO ऑफिस में एहतजाजी कीअं पढ़ंदासीं। हिकु त सरासर इहो ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं ॿियो नंबर इहो आहे त खैरपुर ज़िले जे लाइ जॾहिं कोर्ट बार बार इहे हुकुम ॾेई चुकी आहे त सेक्रेटरी पोल में जेके मौजूदु 1092 सीटूं आहिनि ऐं PSC जूं ऐं 1000 JS जूं उहे खैरपुर खे ॾियो पर उहे हुकुम वठी करे डस्टबिन में था विछलाए छॾनि। हे एॾा कानून खां बालातर आहिनि, पाण खे ख़बर न आहे छा था सम्झनि। इनशाला असांजो इहो बि मौक़िफ़ आहे त 1092 PSC जूं 1000 JS जूं गंबट समेत जेकी 54 55 प्लस मार्कुनि वारा वेटिंग में आहिनि, इहो सरासर ज़ुल्म आहे। सरदार शाह साहिब पंहिंजा नवाज़ी तहत 32 मार्कुनि खे ग्रेस मार्कूं ॾिनियूं, 33 मार्कुनि वारा पंहिंजे इलाइक़े में भर्ती कया। हार्ड एरिया करार इलाइक़ा ॾेई करे उन्हनि खे भर्ती करे छॾियो। बाक़ी असांजो गुनाह इहो आहे असां सॉफ्ट एरिया सां तालुक था रखूं, असां तालीम याफ़्ता इलाइक़नि सां तालुक था रखूं। उन जे करे असांखे पोइ हिते थी पियो वञे। इहो सरासर ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। टाइम पीरियड जेको 4 महीना एक्सटेंड कयो वियो आहे, इन में असां सरदार शाह खे अपील कयूं त इन में STR तहत उस्तादनि जी खोट पूरी कयो। जेकॾहिं STR तहत सरदार शाह अमल करे त मुंहिंजे ख़्याल में त IBA पास 20 मार्कुनि वारो भर्ती थींदो। उस्तादनि जी एतिरी खोट मौजूदु आहे समूरे सिंध में। लखे ॿार 70 लख खां वधीक ॿार सिंध में स्कूलनि खां ॿार आहिनि। हज़ारे स्कूल बंदि थिया, बोर्ड दौरान बि स्कूलनि जी बहाली न थी सघी आहे ऐं लखे उस्तादनि जी जॾहिं स्कूलनि में खोट मौजूदु आहे ऐं इहे हज़ारे कैंडिडेट जेके हिन महिल रस्तनि ते मौजूदु आहिनि ऐं तव्हां सेफ तौरु NGO स्कूलनि खे तव्हां फैसिलिटेट था कयो, तव्हां उन्हनि खे तव्हां फंड ॾियो। भई जॾहिं हज़ारे कैंडिडेट डोनेशन थी मिले, हर बैंक का डोनेशन थी ॾियनि, फंड थी ॾियनि, सजायो खे फंड ॾियो। तव्हां उन्हनि खे तव्हां आलमी इदारनि खे बेवकूफ़ बनाए था सघो, तव्हां कोर्टनि खे बेवकूफ़ बनाए था सघो, पर ज़मीनी हक़ीक़त जेका आहे तव्हां कैंडिडेट उम्मीदवार खे रस्तनि ॾियनि, तव्हां उन्हनि खे लखे रुपया वकीलनि जी फीसूं भरे असां कोर्ट में 5 साल धिका खाई करे असां जॾहिं हुकुम पंहिंजे फेयर में था वठूं तव्हां उन्हनि ते अमल छो था कयो। सो ख़ुदारा सरदार शाह साहिब होश कयो, हाणे त ख़ुदारा होश कयो, सिंध सां इंसाफ़ कयो, सिंध जे तालीम सां इंसाफ़ कयो, सिंध जे नौजवाननि सां इंसाफ़ कयो। तव्हां छा चवणु आहे दादा, हीउ जेको आहे ॿियनि ज़िलनि में जेको आहे 33 मार्कुनि वारनि खे ॿिया ऑर्डर्स ॾिना विया आहिनि, पर खैरपुर ज़िले में 40 प्लस वारनि खे बि नथा ॾिना वञनि। इहो छा तव्हांजो चवणु आहे? साईं ज़ुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। ही असां सां वॾो नाहक ऐं ज़ुल्म में जबर कयो आहे। असीं सिंध जे तमामु वॾे साखर कंदड़ इदारे जेके सिंध छा बल्कि पाकिस्तान जो साखर कंदड़ ऐं वॾो मेरिट जे बुनियाद वारो इदारो IBA खां असीं पंहिंजी मेरिट ते टेस्ट पास कई आहे जिते उन खां पोइ हिननि असांखे चयो ज़िला इंतिज़ामिया सखर इंतिज़ामिया ऐं तालीम महकमे जो बाबा जिते सीटूं न आहिनि टॉप टू बॉटम जंहिंजूं जेतिरियूं वॾियूं मार्कूं हूंदियूं उनखे खयो वेंदो। उन खां पोइ वरी असां जॾहिं पिटीशन फाइल कईसीं, कोर्ट असांखे 2000 प्लस सीटूं ॾिनियूं आहिनि जिन खे ज़िला इंतिज़ामिया पंहिंजे कूड़ जे बुनियाद ते डंडे जे बुनियाद ते लिकाए रही आहे। असीं इहो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइणु चाहियूं था कि 2000 प्लस जेके सीटूं आहिनि असांखे उहे बि ॾिनियूं वञनि ऐं जेके बि असांजा वेटिंग कैंडिडेट्स आहिनि उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ही ॾाढ ऐं जबर आहे, ही ज़ुल्म असीं सम्झूं था, हिनखे असीं नाहक सम्झूं था। जॾहिं त बॉक्स पूरी डिग्रियुनि ते 4 मार्कूं 5 मार्कूं वधाए करे असांजो DO असांजा डायरेक्टर हज़रात जेके आहिनि उहे माण्हुनि खे ऑर्डर ॾींदा। हिकिड़ो माण्हू चीन वेठो आहे जेको तालुके गंबट सां तालुक रखे थो, उहो ज़ात जो अपड़ो असर हुन चीन जो थींदो आहे, उनखे हिननि ऑर्डर जारी कयो आहे चीन वारे खे असांजे तालुके गंबट जे अंदरि। असां तव्हांखे उहो बि उनजो रिकॉर्ड मौजूदु कंदासीं, असां वटि उनजो असांखे सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे असांखे पंहिंजे मोबाइल जे अंदरि। उनखे हिननि ऑर्डर ॾिनो आहे जॾहिं त असां जेके वेटिंग कैंडिडेट्स आहिनि असांखे कंहिंखे बि ऑर्डर नथो जारी कयो वञे। असीं ज़िला इंतिज़ामिया सां सखर इंतिज़ामिया सां असां तालीम जे मिनिस्टर सरदार शाह ऐं सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी खां ऐं आला अख़्तियारनि सभिनी खां घुर करियूं था त असांखे ऑर्डर ॾेई करे असां मसइले बेचैनी ख़तमु कयो, असांजो मुआशी क़त्लेआम बंदि कयो। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो त असीं सुभाणे ज़िला इंतिज़ामिया जे ऑफिसुनि जे ॿाहिरां सरापा एहतजाज बि कंदासीं ऐं पाण खे बाहियूं बि ॾींदासीं। जेके खैरपुर ख़ासि करे गंबट तालुके जा आहिनि जेको